जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा जे मच्छर चौक खां नेशनल हाईवे ताईं खमे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ क़ौम परस्तनि समाजी अॻुवाणनि ऐं कारकुननि जे वारसनि पारां रैली कढी एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट मूजिब हिंगोरजा जे मच्छर चौक खां नेशनल हाईवे ताईं खमे गुम कयल क़ौमी कारकुननि अजब तुन्यो, अयूब कांदड़ो, सद्दाम शर, अयाज़, लतीफ़ शर ऐं ॿियनि कारकुननि जी आज़ादी लाइ समाजी अॻुवाणनि डॉक्टर नज़ीर खोखर, एडवोकेट नूर मोहम्मद तुन्यो, उस्ताद शौकत गांगरो, उल्फत सहतोई, कारकुननि जे वारसनि बरकत अली तुन्यो ऐं ॿियनि पारां रैली कढी एतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे नौजवान खे बिला जवाज़ खंबे गुम करणु सरासर नाइंसाफ़ी आहे। उन्हनि चयो त जेसिताईं खमे गुम कयल क़ौमी कारकुन अयाज़, लतीफ़ शर ऐं ॿियनि खे आज़ादु न कयो वेंदो तेसिताईं असांजो पुरअमन एतिजाज सॼी सिंध अंदरि जारी रहंदो। अयाज़, लतीफ़ शर के बगावत अली शाह के अली शाह के अच्छी चार घर में खिड़ण